ॻोठ शफ़ी मोहम्मद मंगरियो वासी 65 वरहनि जे हुसैन मंगरियो जो लाश ऐं ज़ख़्मी उर्स मंगरियो खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठूं था सिंधड़ी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असद शर खां। असद शर, छा तफ़सील आहे तव्हां वटि? हाँ जी महताब, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ 2020 जी जेका हालिया ॿोॾि पई हुई उन खां पोइ जेके आहिनि घरनि जूं भितियूं ऐं घर जेके कचा घर आहे उहे कमज़ोर थी विया। उन ई सिलसिले में फुलाडियूं थाणे जी हद आहे परेशान मोड़, उते जेको आहे सो ॻोठ शफ़ी मोहम्मद मंगरियो में ओताक जी ते सुतल हो, जंहिंजी कमज़ोर भित जेका आहे सा उते सुतल 65 वरहनि जे हुसैन मंगरियो जे मथां किरी पई, जेको दॿिजी फौत थी वियो ऐं उन सां ई गॾु ॿियो जेको उर्स मंगरियो हो उहो ज़ख़्मी थी वियो हलियो। जॾहिं त उहो जेको लाश आहे सुबुह जो जेको आहे सो ॻोठाणनि ॾिसी उतां खां उन भित खे तोड़े ऐं उन खां पोइ कढियो वियो आहे। उन हवाले सां हिन वक़्त ताईं जेको आहे सो इंतज़ामिया ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो जेको आहे सो कंहिं बि क़िस्म जो अञा जेको रिहेबिलिटेशन जो अमल आहे उहो नाहे कयो, जंहिंजे करे जेको आहे सो इहो नुक़सान जा जेके आहिनि रोज़ बरोज़ वाक़िया पेश पिया अचनि। जी महताब। ठीकु आहे असद शर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।